ख़बरूं आयूं त सुभाणे जेका आहे सुप्रीम जुडिशियल काउंसिल जेका आहे मीटिंग करे थी ऐं जस्टिस अहमद अली शेख साहब चीफ जस्टिस जेके सिंध हाई कोर्ट जा आहिनि उन्हनि खे एडहॉक बेसिस ते जेको आहे उहो अपॉइंट कयो थो वञे सुप्रीम कोर्ट में। त वरी अॼु लेटर साम्हूं अची वियो चीफ जस्टिस साहब जो, कल्ह ई आयो बेसिकली अहमद अली शेख साहब जो, त भई मां त का कंसेंट अहिड़ी न ॾिनी आहे त मां एडहॉक ते अपॉइंट थींदुमि, मां परमनेंट थियण लाइ तयारु आहियां पर एडहॉक ते न। एक्चुअली छा आहे त हुते 17 जजिस थियणा आहिनि। उहो जस्टिस मोहम्मद अली शेख मोहम्मद अली मज़र साहब जेको हिननि 5 नंबर ते हुआ सिंध हाई कोर्ट में सीनियरिटी जे हवाले सां, सुप्रीम जुडिशियल काउंसिल चयो त असां त उहो रखी वरितो आहे, मतिलबु एलिवेट करे वरितो आहे। हाणे उनजी स्ट्रेंथ सुप्रीम कोर्ट जी 17 जी पूरी थी वई। हाणे जेको हीउ पोइ प्रेशर क्रिएट थियो, 2 क़िस्म जा प्रेशर क्रिएट थिया, हिकिड़ो ॿार ऐं सभु शइ। ॿी ॻाल्हि इहा आहे त छा अहमद अली शेख साहब जेके आहिनि चीफ जस्टिस साहब, हू कंहिं शइ में घटि आहिनि सवाइ इहा त हू सिंधी आहिनि। एग्ज़ैक्टली अपॉइंट थी सघनि था, माना कॉम्पिटेंट आहिनि न, तव्हां माना ॿ ॻाल्हियूं जस्टिस चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब जो मतिलबु अगरि ख़ुदा न ख़ास्ता हुनजी अहलियत जो इशू आहे त पहिरियों सुवाल इहो आहे त ही इज़ चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट, त तव्हां हुनजी कॉम्पिटेंस खे क्वेश्चन कयो पिया। इहो हिकिड़ो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं तव्हां हुनखे एडहॉक ते चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जो जज करे सघो था त फर्स्ट इन लाइन आहे त परमानेंट, त फर्स्ट इन लाइन आहे सीनियरिटी में, त पोइ परमानेंट छो न। ऐं सो उन ते मुंहिंजे ख़्याल उहो प्रेशर क्रिएट थियो त उन्हनि चयो त ठीकु आहे एडहॉक ते करे वठूं। हाणे चीफ जस्टिस साहब शेख साहब जेको आहे उन्हनि रिफ्यूज़ कयो आहे तव्हां एडहॉक ते त कोन वेंदसि। सो ऐं पोइ सुभाणे शायदि सिंध बार ऐं हिननि वकील साहिबान हड़ताल जो बि सॾु ॾिनो आहे, सुभाणे अदालतूं कोन हलंदियूं। ऐं शायदि सुभाणे सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास बि शेख साहब जे लेटर खां पोइ अलाए थींदो न थींदो, छाकाणि पोइ थियण जो फ़ाइदो छा आहे जॾहिं हू जज साहब बि कंसेंट पंहिंजी रज़ामंदी शो न पिया कनि। सो जुडिशरी ठीकु आहे असां वटि इंतिहाई अदब ऐं एतिराम सां, पर जेको असांजे 74 सालनि में ईअं न आहे त जुडिशरी में को सभु मामलात बिल्कुलु ओके हलंदा रहिया आहिनि। पर जॾहिं थोरो कुझु शयूं साई पटिजनि थियूं त वरी को अहिड़ो को न को मामिलो थिए थो, वरी हिकिड़ा सवाल उभरी अचनि था त भई 5 जज साहिबान मां तव्हां 5 नंबर वारे खे सुप्रीम कोर्ट में एलिवेट कयो पिया, त मथियां 4 ऐं हिन जेको टॉप ते आहिनि उहो चीफ जस्टिस आहिनि हिकिड़े सूबे जा, तव्हां हुनजी कॉम्पिटेंस या ॿिया मामलात खे अंडरमाइन कीअं था कयो, त छा पोइ इहो सुवाल उभरे थो त छा सिंधी हुजणु मसइलो आहे? जी हा सिंध बार काउंसिल अहिड़े क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हियूं न कंदो आहियां, लेकिन छा सिंधी हुजणु मसइलो आहे?